अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कोयटा में पंजगोर के इलाइक़े गुरमकान में हथियारबंदन की फायरिंग में शाइर दानिश्वर याकूब आमिल क़त्ल थी वियो आहे। इंजीनियर याकूब आमिल के अणॼातल हथियारबंद फायरिंग करे क़त्ल करे फरार थी विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कोयटा में पंजगोर वारे इलाइक़े गुरमकान में हथियारबंदन की फायरिंग में शाइर दानिश्वर याकूब आमिल क़त्ल थी वियो आहे। इंजीनियर याकूब आमिल के अणॼातल हथियारबंद फायरिंग करे क़त्ल करे फरार थी विया। अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। कोयटा के पंजगोर वारे इलाइक़े गुरमकान में हथियारबंदन की फायरिंग में शाइर दानिश्वर याकूब आमिल क़त्ल थी वियो आहे। इंजीनियर याकूब आमिल के अणॼातल हथियारबंद फायरिंग करे क़त्ल करे फरार थी विया। एक भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। कोयटा के पंजगोर वारे इलाइक़े में गुरमकान में हथियारबंदन की फायरिंग में शाइर दानिश्वर याकूब आमिल क़त्ल थी वियो आहे। इंजीनियर याकूब आमिल के अणॼातल हथियारबंद फायरिंग करे क़त्ल करे फरार थी विया।